रोड़ी में रेलवे स्टेशन ते रोजगार कंदड़ कूलियन मुतालबन जी मनता लाइ एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई। रेलवे स्टेशन वटि एहतजाज कंदे कूलियन रिज़वान अली चांडियो, रहमतुल्लाह खोसो, ज़ाहिद साखाणी ऐं ॿियनि आला अमलदारनि खां रेलवे स्टेशन ते रोज़गार जी खोट जो नोटिस वठी वाहुड़ जो मुतालबो कयो आहे। एहतजाज कंदड़ कूलियन मीडिया खे ॿुधायो त स्टेशन ते कम कंदड़ 100 खां वधीक बोरियत सख़्त मुआशी बहरान जो शिकार बणियल आहिनि, जॾहिं त बरकतनि वारे महीने रमज़ानुल मुबारक दौरान बि खेनि मुनासिब रोज़गार मौजूद नाहे, जंहिं सबब संदन घरनि में फाकाकशी जहिड़ी सूरतहाल पैदा थी वई आहे। हिननि जो त अॻु मुसाफ़िर पंहिंजो सामान खणाइण लाइ कूलियनि जी मदद वठंदा हुआ, पर हाणे घणा मुसाफ़िर पंहिंजो सामान पाण खणी अची ऐं वञनि था, जंहिं करे कूलियनि जो कमु तक़रीबन ख़तम थी वियो आहे ऐं संदन रोज़गार जो ज़रियो बंदि थियण जे बराबरि थी वियो आहे। हिननि वधीक जो त हू केतिरा ई भेरा लाॻापियल रेलवे अमलदारनि खे पंहिंजे मसइलनि खां आगाह करे चुका आहिनि, पर अफ़सोस सां चवणो थो पवे त अञा ताईं कंहिं बि अख़्तियारनि संदन मसइलनि जो संजीदगी सां नोटिस नाहे वरितो। माली मदद कई वञे जीअं ॿारनि जी ईद ख़रीदारी करे सघूं।